शिल्पा शेट्टीअ जी नंढी भेण शमीता शेट्टी ताज़ो हिक ट्रोल खे बेड्रपो जवाब ॾेई ख़बरुनि में अची वई आहे, जंहिंमें खेसि गैर शादीशुदा हुजण ते सवाल उथारियो वियो हो। अदाकारा ज़ोर ॾेई चयो त शादी संदसि ज़िंदगीअ जो वाहिद मक़सदु नाहे। तनक़ीद खे मुंहुं ॾियण लाइ शमीता जो शानदार अंदाज़ माण्हुनि खे पसंदि अची वियो आहे। गॾोगॾु हिन बाइख़्तियार बणिजण ऐं ख़ुदि एतमादीअ जी अहमियत खे बि उजागर कयो आहे। शमीता शेट्टी 50 सालनि जी उमिरि में गैर शादीशुदा हुजण ते खेसि तंग कंदड़नि लाइ सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो हो। शमीता जी पोस्ट ते हिक औरत वापेदार तबसरो कयो हो त पोड़ी शेट्टीअ खे 50 साल गुज़री विया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं को मर्द नाहे मिलियो। वापेदार खे मुखातिब कंदे शमीता लिखियो त मां अहिड़ी महिरबान औरत खे जवाब ॾियण लाइ वक़्तु कढणु चाहींदसि जेका ॿियनि औरतुनि खे शादी न करण जे करे हेठाऊं ॾेखारण जी कोशिश करे रही आहे। अव्हां खे शाबाश हुजे, पर अव्हां जो मिशन नाकाम थी वियो। अव्हां जी मालूमात लाइ ॿुधाए छॾां त शादी करणु मुंहिंजे ज़िंदगीअ जो वाहिद मक़सदु नाहे, पर ज़िंदगीअ में हमेशा ख़ुश मुतमइन ऐं आज़ाद रहणु मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे। अदाकारा वधीक चयो त मां दुआ कयां थी त अव्हां जी ज़िंदगीअ में बि चङाई थिए। मूंखे उमेद आहे त अव्हां कॾहिं बि ॿी औरत खे हेठाऊं ॾेखारण जी कोशिश न कंदियूं। जेकॾहिं अव्हां वटि माण्हुनि खे चवण लाइ सुठियूं ॻाल्हियूं न आहिनि त बहितर आहे चुप रहो। शमीता शेट्टीअ जी इन जुरतमंदाणे रद्दअमल सोशल मीडिया ते वॾे पैमाने ते ध्यानु हासिल करे वरितो आहे ऐं घणनि माण्हुनि इन जी वाखाण कई आहे।